बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची में डीसी क्यामाड़ी बल्दिया टाउन जे ॻोठ दाऊद शाहणी में बरसात मुतासिरनि जी कैंप जो दौरो कयो आहे। मुख्तियार अली अबड़ो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे संदन मसइला मालूम कया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। उन मौक़े ते डीसी जो चवणु हो त रिलीफ कैंप में 150 खां वधीक बरसात मुतासिरीन मर्द औरतूं तोड़े ॿारड़ा कैंप में मौजूद आहिनि। ॾुखे वक़्त में बरसात मुतासिरनि जे हर मुमकिन सहायता कई वेंदी। यह अहम ख़बर है। अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची में डीसी क्यामाड़ी बल्दिया टाउन जे ॻोठ दाऊद शाहणी में बरसात मुतासिरनि जी कैंप ते पहुतो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। मुख्तियार अली अबड़ो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे संदन मसइला पिणु मालूम कया आहिनि। आगाह कयूं पिया। उन मौक़े ते डीसी जो चवणु हो त रिलीफ कैंप में 150 खां वधीक बरसात मुतासिरीन मर्द औरतूं तोड़े ॿारड़ा कैंप में मौजूद आहिनि। इन हवाले से अपडेट्स मालूम कंदासीं। कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा टेलीफोन लाइन ते मौजूद। इमदाद, आगाह कजो कराची जो डीसी क्यामाड़ी मुख्तियार अहमद अबड़ो मुतासिर ॻोठाणे वटि पहुतो आहे। इन हवाले सां छा अपडेट्स आहे तव्हां? जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदा हलूं त कराची के ज़िले क्यामाड़ी में सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि के बरसात मुतासिरीन जेकिन उहे क्यामाड़ी ज़िले में पहुची विया आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर क्यामाड़ी मुख्तियार अबड़ो पारां बरसात मुतासिरीन के रिलीफ ॾियण लाइ बल्दिया टाउन में पिणु कैंप क़ाइमु करे वरिती आहे। जॾहिं त डीसी क्यामाड़ी जेको आहे बरसात मुतासिरीन खे यकीन ॾियानी कराईंदे चयो त सिंध जेका आहे उहा सूफ़नि जी धरती आहे ऐं सिंध जे मुतासिर के बि सूरत में जेको आहे उन्हनि खे बेसारो थियणु न ॾिबो ऐं उन्हनि जी हर मुमकिन जेको आहे पिणु मदद कई वेंदी। उन मौक़े ते बरसात मुतासिरीन जो इहो चवणु हुयो त सिंध में बरसात पवण खां पोइ जेको आहे वॾी तबाही मची आहे। असां उतां जेको आहे सो हथे ख़ाली जेको हिन वक़्तु असां हिते पहुता आहियूं। जॾहिं त मुख्तियार क्यामाड़ी पारां जेको आहे बरसात मुतासिरीन में जेको आहे सो राशन ऐं ॿियो खाद खुराक जो सामान जेको आहे उते तक़सीम कयो। जी ठीक है, वॾी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सील।